अस्सलाम वालेकुम। संगत कीअं ख़ुशि अॼु का बि अहिड़ो मां कॉन्टेक्ट जी ॻाल्हि कोन थो कयां। अॼु मां हिकु दिलि जी ॻाल्हि कयां थो। जेको आहे सो जेको बि इंसानु कॉन्टेंट ठाहे थो, वीडियो ठाहे थो ऐं जेको आहे सो रखे थो, पंहिंजी महिनत करे थो ऐं उन ते लिखे थो या सोचे थो, कलाकनि जा कलाक सोचे उहो वीडियो ठाहे ऐं फेसबुक, यूट्यूब में ऐं टिकटॉक में रखे थो। सो कॾहिं न कॾहिं उहो माण्हू उन जो हेठि माना विरोध कंदो थो वञे, उहो मथे नथो चढ़ण जी कोशिशि करे। सो हे मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि ॿुधो। कॾहिं कॾहिं नई मौसम जेको आहे सो उन वणनि खे हवा ऐं जेको आहे सो पता, जेको बि उन में जेको आहे सो अंब, ॿेर, अहिड़ी हवा ईंदी आहे जेको आहे सो माना उहो मज़बूत न हूंदो आहे। उहो जेको आहे सो फल उहो पंहिंजे लेखे हेठि पट ते किरी पवंदो आहे। सो इनशाला मूंखे बि इहा ई उमेदु आहे त असां सां बि इहो ई ज़िंदगी में वाक़िअ थिए थो। हर इंसान सां कॾहिं कॾहिं अहिड़ी हवा, अहिड़ो तूफ़ान, अहिड़ियूं गर्म हवाऊं, मींहुं जेको आहे सो ईंदो आहे। हर इंसान जे लाइ उहा महिनत, उहो जेको आहे सो कमाई, जेको सो हर ॻाल्हि उन जे हिसाब सां उहो माना कई मसाल थी सघंदा, उहो किरी पए थो। उहो हिकिड़ो दरख़्त माना हिकिड़ो वण जी हिकिड़ो मिसाल आहे। जेको तूफ़ान अचे थो, जीअं मिसाल को फल किरे थो, हिकु इंसानु सॼी उन हिसाब सां रखियलु आहे। जेका दोस्त गॾु हुया, साथ हुया मूं सां, अलाह उन्हनि खे बि ख़ुशि करे, आबाद करे, सदाईं आबाद हुजनि किथे बि हुजनि। ऐं जेका दोस्त मूं सां गॾु आहिनि उन्हनि खे बि आबाद हुजे। बहरहाल सभु कंहिंजे लाइ दुआ घुरिजे त सभई दोस्त ख़ुशि हुजनि, सभई मिट माइट ख़ुशि हुजनि। सो हीअ हिकु वण जी हिकिड़ी मिसाल आहे। जे कोसी हवा लॻे थी त उहो फल झोले में, हवा में, मींहं तूफ़ान में किरी थो पए। वरी उहो वणु पंहिंजो पाण खे कुझु टाइम खां पोइ वरी संभाले थी वञे थो। उन खां ॿीणा माना पंहिंजा माना फल ॾिए थो। मिसाल इन में अंब थियो, ॿेर थियो, अहिड़ा कई दरख़्त आहिनि जेका तूफ़ान में किरी पवनि था ऐं कई संभाले वञनि था पाण खे। जॾहिं जॾहिं तव्हांजी दिलि ताईं मुंहिंजी ॻाल्हि पुॼे त मूंखे नंबर जी जा ज़रूरत न आहे, बसि तव्हांजे दोस्तनि जी दुआ जी ज़रूरत आहे। छो त हर इंसान खे दुआ जी ज़रूरत हूंदी आहे। उहो ई हिकु अमल आहे जेको दुआ इंसान खे मथे वण वांगुरु मज़बूत करे सघे थी। सो लाइक, फॉलो, कमेंट जेको मसइलो न आहे। मां इहो चवां थो त हीअ ॻाल्हि कंहिं दोस्तनि ताईं, भाइरनि ताईं पुॼे। मूंखे जेको आहे सो नंबर जी ज़रूरत न आहे, बसि मूंखे तव्हांजी दुआ ऐं सपोर्ट जी ज़रूरत आहे। हे हर इंसान जे लाइ जेको आहे सो मैसेज आहे। वधीक अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो, सदाईं आबाद हुजो। बसि तव्हां ख़ुशि आहियो त मुंहिंजे हक़ में बि दुआ करो। हे सिर्फ़ु हिकु मैसेज नसीहत जे हिसाब सां न आहे ठाहियो, हिकु प्यार ऐं मोहबत जो मैसेज ॾिनो आहे। सभई इंशाल्लाह ख़ुशि हुजो, आबाद हुजो।